जे हवाले से फैसला थे उनमें एक फैसलो यो तहाँ 2-3 ॾींहं में बयान दिनों हो तो औरतन लाइ 40 मार्कुन ते पासिंग सोचे रहा हूँ उन जो छा थियो ऐं जेके बहराड़ी वाला एरिया उन घणियूं पासिंग मार्कूं तव्हां रखियूं आहिनि। बिल्कुल असां मूं इहो चयो 40 जो असां रिकमेंडेशन ॾींदासीं कैबिनेट के फैसलो करण जो इख्तियार असां वटि कोन हो जो रिक्रूटमेंट पॉलिसी में अमेंडमेंट जो इख्तियार काबीना वटि हो ऐं ॿी ॻाल्हि त 40 ताईं असां चयो त अची सघूं था पर हाणे जिते असांजूं सीट्स फिल थी थियूं वञनि मिसाल 50 ते करण सां बि 5 खां 6 हज़ार औरतुनि जो इज़ाफ़ो थिए थो पंहिंजे हिन में नंबर में त हाणे डेफिनेटली असां ज़रूरत खां वधीक सीटूं त फिल कोन था करे सघूं पर असां घटि में घटि 2-3 हज़ार जो वरी मार्जिन रखियो आहे त 14,000 सीटुनि जे बजाए 17,000 जो अप्रूवल कैबिनेट में वरितो आहे त बाक़ी जेके रहंदा उहे वेटिंग लिस्ट ते हूंदा ऐं जेके रिटायर थींदा कंहिंजी डेथ थिए थी कि रिटायर थियनि था कि नौकरी छॾे था वञनि त उहो बि साल में 5,000 जो तइदाद आहे त इन हवाले सां उहो असां हुन में रखियो आहे त जेके उन खां पोइ वैकेंसीज़ ईंदियूं त सफल हूंदियूं। हार्ड एरिया घणनि ते पास आहे ऐं यूनियन काउंसिल में जेके 5 छोकिरा रहिजी था वञनि उनजो छा थींदो? ॾिसो हाणे 33 खां हेठि असीं लही कोन था सघूं छो असांखे टीचर खणणा आहिनि इन खां हेठि वञणु माना ॿारनि सां ज्यादा हार्ड एरिया आहे घणो ऐं मुस्तक़बिल सां हार्ड एरिया ते 33 सैकड़ो रखियो आहे 33 सैकड़ो ते बि असांजो जेको नंबर आहे उहो 1400-1500 खां मथे 1200-1400 खां मथे कोन थो वञे सही पासिंग जो त हाणे जेके हार्ड एरियाज़ में इन खां पोइ बि सीटूं जेके रहिजी थियूं वञनि हार्ड एरियाज़ में त उहे असां प्री सर्विस ट्रेनिंग कराए कोई रस्तो कढंदासीं उहे बि सीटूं फिल कंदासीं छो त स्कूल उते जा बि हलाइणा आहिनि ॿार उते जा पढ़ाइणा आहिनि।